मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे असांजे ख़िलाफ़ तव्हांजा कई कन भरिया आहिनि। मुराद तव्हां मस वियो आहे, तव्हां पंहिंजो होश विञाए किथे अची पहुता आहियो। मुराद सां तूं इनकारी थिए इहा सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी दोस्तम तूं असांखे बेवकूफ़ नथो बणाए सघे। असां कंहिंखे बि बेवकूफ़ कोन पिया बणायूं। इहो इल्ज़ाम तव्हां मथां छो पियो लॻे? ॿिए मथां बि लॻी सघे पियो। इन मां ज़ाहिर आहे त मुंहिंजी भेण हिते आहे। जेकॾहिं छोकिरी असां वटि हिते हुजे हा त असां हुनखे वापसि कयूं हा। हुनखे हिते रहण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो? असां तव्हांजे घर जी तलाशी वठंदासीं। ॿारहां ॻाल्हियूं न कयो राज़न। लॻे थो त राज़न वारा हिते पुछा जे लाइ न आया आहिनि ऐं सिर्फ़ु उहो जहिड़े जे लाइ हिते आया आहिनि। असां पुछा लाइ कोन आया आहियूं, असां पक्का पेरा खणी हिते पहुता आहियूं ऐं असां तॾहिं वेंदासीं जॾहिं असांखे हितां छोकिरी मिलंदी। ॻाल्हियूं त ईअं पियो करी ॼण छोकिरी हिते आहे। अजय बकवास न कर। बकवास मां थो कयां या तव्हां? बस हाणे बस। मां चवां थो बस करे बि। राज़न होश विञाइण मां को मसइलो हल न थींदो। हाणे तूं इहो ॿुधाए त असांखे करिणो छा आहे जीअं तव्हांखे असांजी ज़बान मथां यकीन अची वञे। असां पूरे यकीन सां आया आहियूं त छोकिरी हिते ई आहे। अदा मानी तयार आहे, खणी अचां? भाॼाई पहिरियां बाबे खे मानी ॾे, असां पोइ खाईंदासीं। पुट तव्हां मानी खाओ, मां बाद में खाईंदुसि। अदा मानी खाई मोटरसाइकिल कढी पंहिंजे साले खे वञी शहर वारे रस्ते ते छॾे अच। मूंखे वञिणो हूंदो त मूंखे रस्तो ॾिठल आहे, मूंखे छॾे अचण जी ज़रूरत न आहे। नाज़िश तूं पंहिंजे भाउ खे सम्झाए। जेकॾहिं न तूं मरी पियो त पोइ पिणे मां असांजी सॼी उमिरि जान न छुटंदी। मालिक साईं अदा जे सिर ॾांहुं खेर कंदो। अॻे बि दुश्मन घर में घिड़ी आया ऐं गुलपरी खे खणी विया। हिन वक़्त बि दुश्मन मुंहिंजी ताड़ में आहिनि। इहा ॻाल्हि मां हिनखे कीअं सम्झायां? पर अकरम खे मज़ाक पियो लॻे। ख़बर हिनखे तॾहिं पवंदी जॾहिं हथियार हिक ॿिए मथे सिधा थींदा। पोइ मुंहिंजो फिकिर न कर, मां घर जी कंहिं कुंड में लिकी वेंदुसि। वाह रे वाह, घर जूं कुंडूं वसाईंदे बाक़ी हितां वेंदे कोन हा न? हितां वेंदुसि पर अधी खे साण वठी पोइ वेंदुसि। पुट पोइ 2 साल इंतज़ार कर। चाचा 5 साल हिते वेहणो पियो न त वेंदुसि। त पोइ ॿुध, मूं बि फ़ैसिलो करे छॾियो आहे। जेसीं ताईं न नाज़िश खे औलाद नथो थिए तेसीं ताईं न छॾींदोसां। राज़न तव्हांजी छोकिरी असां वटि न आहे ऐं हा जेकॾहिं असां वटि निकिती जेको बि ॾोह ॾंड हूंदो असां भरींदासीं। जेकॾहिं छोकिरी तव्हां वटि साबित थी ऐं उहा छोकिरी तव्हां मुराद जे हवाले कई त पोइ संग चटी तव्हां खां मां वठंदुसि। मां रज़न ये धमकियूं अचायूं ॾियण छॾे ॾे। मुराद बि इहा ई धमकी ॾेई वियो आहे। छोकिरी मुंहिंजी भेण आहे, हुन सां मुराद जो कुझु बि न वञे। अली ख़ान चए पियो त मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहे, उन सां ककर वारनि जो कुझु बि न वञे। पहिरियां त पाण में निबरनि, पोइ छोकिरी जी ॻोल्हा कनि। ही पाण में कॾहिं बि कोन निबरंदा। पोइ छोकिरी जिथे बि हूंदी तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि मां कंहिंजे बि हवाले कोन कंदा। रुस्तम असां हिन वक़्तु वञूं था, असां बीहरींदासीं पर शाहिदनि सां गॾु। जेकॾहिं छोकिरी तो ते साबित थी वई तूं राज़न जे राज़ खे न ॼाणींदो आहीं। अचो मूंसां। हाणे इहे ॿई धुरियूं वञी शाहिद लाइ विढ़ंदियूं, कंदा हुन ग़रीब जो खून। जेकॾहिं असां छोकिरी हिकु धुर खे वापसि कईसीं त ॿी धुर सां सम्झो त असांजी दुश्मनी पकी। तंहिं करे न मसइले खे हल करणु असांजे लाइ ॾाढो ॾुखियो थींदो। छा उन्हनि क़बूल कयो त छोकिरी उन्हनि वटि आई? इहा ॻाल्हि त मञण खां इनकार था कनि। थी सघे छोकिरी उन्हनि वटि न हुजे। अदा छा था सम्झो त हिन जुमे असां सां कूड़ त न आया आहियूं? जुमे खे मौत थोरी खयो आहे जो हू असां सां कूड़ ॻाल्हाईंदो। रुस्तम वारा त मञण खां इनकार था कनि। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त किथे छोकिरी उतां निकिरी न वई हुजे, तॾहिं इहा ॻाल्हि मञण खां हू इनकार था कनि। इहा छोकिरी घर कोन कंदी, छो था पोयां उन जे भॼंदा वतो? जेकॾहिं उन छोकिरीअ खे असां हथु कयो न त उन छोकिरीअ जे वसीले असां पंहिंजी भेण खे वापसि घुराए सघूं था। मां हिन कूंज खे कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि। जेकॾहिं ककर असांजी भेण खे तलाक ॾिए थो न त तूं बि न कूंज खे तलाक ॾींदे।
छो त उते असांजी मिटी कॾहिं कोन हलंदी। असां पाण में दुश्मन आहियूं। जेकॾहिं मां ॿार हुजां न उन वक़्तु त खून बाह में चटी भरे ॾियां। पंहिंजी भेण जो संग कॾहिं बि कोन ॾियां। असां मर्दनि जी दुश्मनीअ जे करे वेचारियूं नियाणियूं अज़ाब में अची वियूं न। छा उन्हनि जो हक़ न आहे त हू पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी सां गुज़ारिन या सॼी उमिरि उन्हनि जी कंथ मथां काती रखियल हुजे। ककर तव्हां ॿई घर हलो। मां मीर शाहनवाज़ ख़ान खां थी अचां थो। मां उन्ही जे मथां बार वधायां त हू रुस्तम वारनि जे मथां बार वधाईंदो। ऐं ईअं न थिए जो रुस्तम वारा छोकिरी मुराद वारनि जे हवाले करे छॾनि ऐं हू त असांखे वापसि ई कोन कंदा। पोइ त उन छोकिरी खे उतां वापसि आणणु नामुमकिन बणिजी वेंदो। ठीकु आहे सोट, जेका तव्हांजी मर्ज़ी। अचु सोट त हलूं। पुट का ख़बर पई त मुराद वारा छा करे मोटिया आहिनि? तो उन्होंने मुझे हाल वाल तो न ॾिनो पर आया ख़ाली हथे। थी सघे तो ग़लत ॾस ते विया हुजनि। न मां ॾस त 16 आना सही आहे, पर उहा धुर छोकिरी सोट मुराद वारनि जे हवाले कॾहिं बि कोन कंदा। उहो ई सोचींदा हूंदा त जेकॾहिं असां छोकिरी मुराद वारनि जे हवाले कई त रहज़न वारा असांजी ॻीची में पइजी वेंदा। जेकॾहिं छोकिरी राज़न वारनि जे हवाले कंदा त पोइ छा मुराद वारा उन्हनि खे बख़्श करे छॾींदा? उहा छोकिरी खे हू कंहिं बि धुर जे हवाले कोन कंदा, पर हू मिठ माठ में छोकिरी खे वञण जी दग ॾींदा। पोइ छोकिरी जी मर्ज़ी आहे जेॾां वञे। पुट तूं फ़िलहाल कंहिं बि मसइले में हथु न विझजांइ। तूं कंदो आहे सुबुतो, थी वेंदो आहे उबतो। हा पुट, फ़िलहाल तूं सभिनी खां परे रहो ऐं तमाशो ॾिसंदो रहो। तूं छा थो सम्झे त सोडल तमाशे ॾिसण वारनि मां आहे? मां फ़िलहाल त ख़ामोश आहियां ऐं अॻिते जो फ़िलहाल सोचो न आहे। बाबा सन अमां साइण रज़े मारनि जी तरफ़ वई आहे। हैदर खे ख़बर आहे तव्हां सां मूंखे छॾाइण लाइ पूरी कोशिश कंदा, पर मूंखे फासाइण में न आई राज़न वारनि जो हथ आहे न आई मुराद जो। हीअ सॼी गेम इन DSP जी लिथियलु आहे ऐं DSP मोहियो आहे इन मीर जाफ़र जो। ऐं ओसी ताईं मूं मां हथ कोन कढंदा जेसीं ताईं इहो मीर जाफ़र उन्हनि खे हुकुम न कंदो। इन जो मतिलब त राज़न वारनि तरफ़ असांजा पंध अजाया आहिनि? हा जुड़िया, राज़न इन गेम जो हिकु मामूली प्यादो आहे। मामूली प्यादो थी सघे थो बाबा साईं मतां राज़न जो ज़मीर जागी पए। उहे मुर्दा जिस्म आहे, हिन क़ौम जा कातिल। बाबा साईं इहा ॻाल्हि मूं अमां साइण खे सम्झाइण जी घणेई कई, पर अमां साइण ज़िद ते चढ़ियल आहे। हैदर हू माउ आहे ऐं उन जो पुटु बेगुनाह क़ैद में ऐं हुन जे मथां 4 खूननि जी FIR थियनि। पोइ तूं छा थो सम्झे त अमां साइण ख़ामोश रहंदी? हाणे तव्हां सभिनी खे अमां साइण जो वधि में वधि ख़्यालु रखिणो आहे। जेकॾहिं इहे रहज़न वारा अमां साइण सां का बि बदतमीज़ी कनि त उन्हनि खे पाण वटि घुराए पंहिंजी ताक़त जो नमूनो उन्हनि खे ज़रूरु ॾेखारिजे। बाबा साईं तव्हां हिन ॻाल्हि खां बेफ़िक्र रहो। अमां साइण जी तरफ़ हिन अगरि आङुर बि खई न त हिन जी बांह मां बगल खां उखोड़े छॾींदुसि। तव्हांजी मुलाक़ात जो वक़्तु पूरो थियो, हलो हितां हाणे। अमां साइण खे चइजो मूंखे कुझु बि कोन थींदो, तव्हां अजायो परेशान न थीजो। मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजे लाइ परेशान आहे। हिकु तरफ़ मुराद वारा, हिकु तरफ़ मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजो सोट। तव्हां कंहिंमां जान छॾाए कंहिंमां जान छॾाईंदो, इन जे करे मां चवां थी मूंखे हितां वञण ॾियो। बाबा तूं मूंखे इहो ॿुधाए, जेकॾहिं तोखे कंहिंजे हवाले कजे त तूं कंहिं तरफ़ वेंदीअ? मां त मंसूर खान जे तरफ़ वञण थी चाहियां। मंसूर खान जेल में आहे, उते तोखे पनाह कोन मिलंदी। पोइ मां मुराद वारनि जी तरफ़ वेंदमि। अली खान सां मुंहिंजो निकाह थियल आहे।
मुंहिंजो असुल घर उहो ई आहे। बाबा फ़िलहाल त तोखे कंहिं जे बि हवाले कोन कंदासीं। ॻाल्हि आहे सिधी, कंहिं हिकु दुर खे ॾिनोसीं त ॿी दुर असांजी दुश्मन थी वेंदी। अदा राज़न वारनि जूं ख़ाली धमकियूं आहिनि, उन्हनि जे कड़े ते कोन आहियूं वेठा जे हिते अची बंदूकूं हणी वेंदा। ॻाल्हि इहा न आहे त उहे हिते अची असांखे बंदूकूं हणंदा, पर मां इहो चाहियां थो त ख़ैर ख़ूबी सां उहो मसइलो हल थिए। हीउ मसइलो कॾहिं बि ख़ैर ख़ूबी सां हल न थींदो। बाक़ी मूंखे हितां वञण जी वाट ॾियो, मां निकिरी वञा, पोइ तव्हां ते का बि मयार न ईंदी। एॾा कमज़ोर बि न आहियूं कंहिं छोकिरी खे पनाह ॾेई हुनखे हितां खां तड़े कढूं। बाबा जेसि ताईं पंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत न मिलंदी एसी ताईं तोखे कंहिं जे बि हवाले न कबो, सम्झी वई? अदा पोइ छा इरादो अथई, राति हलो? अदा कुझु नहीं सब्र कर, राज़न वारा होश में न आहे। जेकर ॾिसी वरिताऊं न बंदूक करण में देरी कोन कंदा। पोइ कहिड़ो लाचार आहे, जुमे जे कूड़नि ते वञी मौत जे साम्हूं था थियो। अदा जेकॾहिं 5,90,000 हुजनि 2 या 3 लाख हूंदा तॾहिं बि असां टेकजी वेंदासीं। जुमे जो घर त खाली पियो आहे न। हा पोइ ईअं कयो, घोर जे बहाने ॻोठ में वञो, मौक़ो ॾिसी उन जे घर में घिड़ी वञो। हा दा अदी जी इहा सलाह सुठी आहे। सुबुह जो तूं साइकिल कढ ऐं घोर जे बहाने वञ। राति जो जेकॾहिं हलीं त मां तोसां गॾु हलां थो, बाक़ी सुबुह जो साइकिल ते पाण वञजां। राति जो धिका खाइण लाइ हलीं थो, उहो बि पंधु, सुबुह जो साइकिल ते कोन थो वञे। अदा बिठू के न राति जो धिका खाइण जो शौक़ु आहे। मूंखे धिकनि खाइण जो शौक़ु न आहे अदी, पर इहे 2-3 लख हथनि मां न हलिया वञनि। तुंहिंजो साह न वञे, अॼु राति आराम करण दे, सुबुह मां वञी थी ईंदुसि। अम्मा साईं, बाबा मंसूर त ॿारना बि सुस्त न आहे थियो, ऐं उन इहो चयो आहे त तव्हां बि सुस्त न थिजो। बाबा वॾो दिलेर आहे, असां हुन जहिड़ा न आहियूं। हा पुट इकबाल, मंसूर त मौत खे गले लॻाए वेठो आहे, हुनखे कंहिं क़िस्म जी का परवाह न आहे। पर इहो सोच, जेकॾहिं मंसूर खे कुझु थियो त छा मां ज़िंदा रही सघंदसि? अम्मा साईं, असां त मंसूर बाबा खां पोइ सभु यतीम बणिजी वेंदासीं। मालिक साईं असां मथां रहम कंदो, हू असांखां असांजो सहारो न खसींदो। अम्मा साईं, मंसूर बाबा हिन क़ौम जो मुस्तक़बिल आहे। जेकॾहिं बाबा मंसूर खे कुझु थियो त पोइ हीअ क़ौम दरबदर थी वेंदी। मंसूर बाबा खे हर हाल में असां आज़ाद कराईंदासीं। अदा हिकु तरफ़ मुराद वारा आहिनि, ॿिए तरफ़ रज़न वारा, तूं छा थो सम्झो माठ करे वेंदा? कादर जेकॾहिं असां क़बूलदारी न कंदासीं त हू छा था करे सघूं? सौट सुभाणे जे शायदि खे वठी पंहिंजे साम्हूं अची बीहारनि, इहो ॿुधाए त पाण उन्हनि खे जवाबु कहिड़ो ॾींदासीं? उन्हनि सां सिधी ॻाल्हि कंदासीं, छोकिरी तव्हां सां अचण लाइ तयारु न आहे। इहा ख़बर थी, जॾहिं उन्हनि खे इहा ख़बर पई न त हू जहिड़े जे लाइ बिल्कुलु तयारु थी वेंदा। जहिड़ो त जहिड़ो ई सही, छोकिरी जी मर्ज़ी खां सवा कंहिंजे बि हवाले कोन कयो वेंदो। तो अञा कादनि जो कुर्ब ॾिठो आहे, कर न। होश खां कमु वठि, होश खां। पराई छोकिरी जे करे असां ॿियनि सां दुश्मनी कयूं ऐं असांखे फ़ाइदो कहिड़ो थींदो? अलाए छा थो खणी तूं? सौट किथे काजल खे त छोकिरी सां मोहबत कोन थी आहे, चरिया हू शादीशुदा आहे। पोइ उन लाइ असां दुश्मनी छो कयूं? उन करे जो मूं छोकिरी सां वाइदो कयो आहे पनाह ॾियण जो, मां हुनखे कंहिंजे हवाले कोन कंदुसि। हाणे मां वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदुसि। तुंहिंजे वाइदे जो भरम रखंदासीं, इन ॻाल्हि जे लाइ तूं परेशान न थी। अदा कुंज जी रज़ा ख़ुशी खां सवा मां हुनखे कंहिंजे बि हवाले कोन कंदुसि, इहो मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। सौट इन बेवकूफ़ खे तूं ई सम्झा। सौट भलाई थींदी, तव्हां परेशान न थियो, को न को हल कढी वठंदासीं। अलाह वॾो आहे। रज़म इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त छोकिरी आख़िर तव्हां वटि निकिरी कीअं वई ऐं रुस्तम ख़ान वारनि वटि कीअं वञी पहुती? इन ॻाल्हि खे न वधायो शाहनवाज़ ख़ान, सिर्फ़ु इहो सोचो त छोकिरी वापसि कीअं अचे। असांजे वञण खां पहिरियां मुराद वारा उते पहुची विया आहिनि। मुराद वारनि जो रुस्तम जे मथां वॾो ज़ोर आहे ऐं मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे त किथे रुस्तम मुराद वारनि जे हवाले छोकिरी न करे छॾे। इन करे तव्हांखे रुस्तम जे मथां ज़ोर रखिणो ई पवंदो। मां रुस्तम ख़ान जो नंबर हथ करे हुन सां फ़ोन ते ॻाल्हायां थो। फ़ोन ते ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे शाहनवाज़ ख़ान, तव्हांखे रुस्तम तरफ़ वञिणो ई पवंदो। बाबा ॾे कमु फ़ोन ते थी वञे त पोइ वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हू ॿुधो न अथई, जेका शइ न साटो टे उन में केची छो हुजे? जॾहिं असां उन वटि हली वियासीं त हू मञण खां ई इनकार करे वियो। पोइ फ़ोन ते तव्हां सां कीअं मञी थो? थी सघे थो मतिलबु छोकिरी हुननि वटि हुजे ई न,
ऐं तव्हां हरू भरू अजाया उन्हनि खे ताबादी था रहो। शानवाद खान छोकिरी उन्हनि वटि आहे, जेकॾहिं छोकिरी उन्हनि वटि न हुजे हा त मुराद उते छो वियो? भला इहा ॻाल्हि मुराद खे कीअं ख़बर पई त छोकिरी हुते आहे? थी सघे थो अभी ही हर भल अफ़ान ते वञी हुते पहुतो हुजे। जॾहिं छोकिरी घरां निकिती हुई त उन सां गॾु जुमो हुयो, ऐं जुमे जे हवाले सां असांखे सॼी ख़बर पई आहे। ऐं जुमो असांजे ख़ौफ़ खां भॼी करे मुराद वारनि वटि वञी रहियो आहे। जुमो मुराद वारनि वटि आहे। इहो जुमो कुरानी जेको भलो साईं मथे ते रखी कूड़ड़ी हो। जुमे इहा सही ॻाल्हि कई आहे, जुमे कूड़ न ई ॻाल्हायो। शानवाद खान, तव्हांखे अॼु जो अॼु हर हाल में वञी रुस्तम सां मिलणो ई पवंदो। मां पाण इहो सोचां पियो त इहा रहज़न वारनि खे ख़बर कीअं पई त छोकिरी उते आहे? अदा जुमो मिठू वारनि वटि रहियलु हुयो। इहा पक सम्झो त जुमे उन्हनि सां हक़ीक़त कई हूंदी। अदा त पोइ इहा पक सम्झो त हू पैसनि जी लालच में अची करे उन्हनि रहज़न वारनि जे लाइ मुखबरी ज़रूरु कई हूंदी। छा उहे छोरा ईअं करे सघनि था अदा अली खान? हा पीरल, छोरा वॾी बुख आहिनि, हू पैसनि जे लाइ कुझु बि करे सघनि था। पोइ इहे निभागा छोरा त असांजी मुखबरी करे असांखे माराए बि सघनि था। इन ई करे चवां थो अदा त उन्हनि छोरनि जो कुझु न कुझु पिलो कयो। जेकॾहिं 2-4 ॾींहं असांजी औताक़ ते हू बदल हूंदा न त हुननि जो दिमाग़ टिकाणे ते अची वेंदो। हा था छोरनि खे अहिड़ो कुटको ॾियूं जीअं उहा आदत उन्हनि मां निकिरी वञे। न त असां जॾहिं बि ॻोठ मां निकितासीं न त राज़न वारनि खे फ़ोन करे उन वक़्तु ई ॿुधाए छॾींदा। अॼु शाम जो उन्हनि ॿिन्ही खे हिते वठी अची जाऊं। मां उन्हनि खां पाण हाल अहवाल वठंदुसि। जुमा तोखे जेको कमु चयो हुयमि तोखे उहो करिणो पवंदो। ॿुधाए कहिड़ो कमु? जुमा तोखे ॻोठ वापसि वञिणो पवंदो। ॻोठ वियुसि न त रहज़न वारा मूंखे ज़िंदह कोन छॾींदा। तूं एॾो ठाहको नाहीं त तोखे मारे रहज़न वारा अजायो खून पंहिंजी ॻीची में विझंदा। पहिरियां इहो ॿुधा त मुंहिंजो ॻोठ में कहिड़ो कमु आहे? सोट गुलपरी खे न्यापो ॾियणो आहे जेका हिन वक़्तु ककर वारनि जे घर में आहे। इहो कमु त मिठू बि करे सघे पियो, छो त हू भाॼी हुननि जे ॻोठ में खपाइण वेंदो आहे। पोइ मूंखे मौत जे मुंहं में छो पिया मोकिलियो? मिठू चएगो त ही पंहिंजे भाउ खे बजाइण जे चकर में आहे। ॿियो त वॾे ख़ैर आहे न। भाॼी वारो आयो। अरे छोरा हिते छा थो करी? छा थो ॾिसी रे? भाॼी खपण लाइ बीठो आहियां। भाॼी खपण लाइ आलू वठो, गोभी वठो, गजर वठो। अरे जाॾे तूं ॾिसे थो न इहो घर ख़ाली आहे। जेकॾहिं इहो घर ख़ाली आहे पोइ मां अॻिते थो वञां। अरे मां तोखे अहिड़ो कमु थो ॾियां जो तूं भाॼीअ खां वधीक कमाईंदे। उहो त कमाईंदुसि पर अॼु ही भाॼी ख़राब थी वेंदी। अॼु ही भाॼी खपायां, सुभाणे तूं उहो कमु ॾिजां। अरे तोखे इन भाॼीअ जा पैसा ॾींदुसि, हल अॻ में थी। मां हिन घर में भाॼी ॾेई कोचां थो न। अरे हल अॻ में थी हल। जेकॾहिं तव्हां रुस्तम जे मथां प्रेशर वधायो त छोकिरी रुस्तम कॾहिं बि मुराद वारनि जे हवाले न कंदो। बाबा हूअं बि छोकिरी तव्हांजी आहे, हू मुराद वारनि जे हवाले कॾहिं बि न कंदो। छोकिरी असांजी हुई पर हिन वक़्तु अली ख़ान जे निकाह में आहे। पोइ तव्हां ॿुधाए हू असांखे छोकिरी ॾींदा? तुंहिंजी ॻाल्हि त ॿुधाए। जे भला छोकिरी जी मर्ज़ी पुछिजे छा थो सम्झे, काॾे वञणु पसंदि कंदी? शानवाद खान, छोकिरी मौत तरफ़ त वञी सघे थी पर हू असांजे तरफ़ कॾहिं कोन ईंदी। बाबा ने छोकिरीअ जे मथां एॾो ज़ुल्म न कयो हा, वरी बि त परेशान न हुजो हा।
असांजी परेशानी हल करण तव्हांजी ज़िम्मेवारी आहे। मां पंहिंजे ॻोठ तरफ़ निकिरंदुसि ऐं तव्हां रोतम तरफ़ निकिरंदव। बाजी वली उन्हनि खे कढो विया हो। जे छोकिरी असांजे हवाले टपिक त मुराद वारनि जे हवाले थोरो किरन न का। धीअ जेकॾहिं तोखे हिते रहणो आहे न त पंहिंजी दिलि मथां पथर रखी छॾ। हिते तूं केतिरी बि परेशान छो न हुजे, पर तोखां कोई बि दुख सूर पुछण वारो कोन्हे। माइटनि जी यादूं परेशान करे छॾींदियूं आहिनि। हुतां जो त को हाल अहवाल ॾियण वारो बि कोई कोन्हे। केरु उते मरी बि वियो न, पोइ बि मौत जी ख़बर कोन पहुचंदी ऐं ना ई हिन घर जा मर्द मौत जी ख़बर पहुचण ॾींदा। हा मां, इहा ॻाल्हि त आहे। असांजा मर्द सख़्तु दिलि आहिनि। उते वञण त कोन था ॾियनि, पर उतां जा आवेल सवेल हाल अहवाल त ॾियनि न, त दिलि खे कुझु आथत मिले। धीअ तव्हांजे ॻोठ जे हिकिड़ो छोकिरो आहे जेको हिते भाॼी खपाइण ईंदो आहे। तुंहिंजे माइटनि जा हाल अहवाल तोखे उहो ॾेई सघे थो। उहो हिते कॾहिं कॾहिं ईंदो आहे? अम्मा पहिरियां त उहो हिकु न ॿिए ॾींहुं ईंदो हुयो, पर हींअर महीनो थी वियो अथसि मूं हुनजो आवाज़ कोन ॿुधो आहे। मुंहिंजा भाग ई अहिड़ा आहिनि, हू इहो कमु बि छॾे वियो हूंदो। अम्मा हू ईंदो, ज़रूरु ईंदो, तूं दिलि न लाइ। हिनखे 2-3 दफ़ा सट को ॾिनो आहे त असांजी घिटीअ में भाॼी न खपाए, पर पोइ बि मुड़े ई कोन थो। हाणे तूं ॿुधाए त हिन जो कयूं छा? अलाए केतिरा फ़क़ीर घोड़िया असां खॾूं खोटे दफ़न करे छॾिया ऐं हिते कंहिंखे का ख़बर न पई। माना त तुंहिंजी सलाह ते हिनखे खॾ खोटे दफ़न करे छॾियो। सौट ही वरी कहिड़ो मीर पीर जो पुटु आहे जो सुभाणे हिन जी का पुछा ॻाछा थींदी, हिन जो लाश हिते ॻरी वेंदो। उते तूं छा पियो चईं? हिते वरी कहिड़ियूं सलाहूं पिया कयो? जेकॾहिं घिटीअ में तोखे कोण जो चवां न त तूं त ठका ॾेई भॼे आ, पर हिते जेको तोखे वठी आयो आहियां न, इहो तोखे हथी को कयो अथसि। हिनखे कमरे में बंदि करे छॾ। जेकॾहिं हिनखे हिते विहारियोसीं त आयो वियो ॾिसी वठंदो। हिनखे राति जे पहर में पूरो कंदासीं। ख़ुदा खे मञो, मूं मथां रहम कयो, मां ग़रीब आहियां। अरे ग़रीब माण्हू आहे, सूरनि में वती तो भॼंदो, तुंहिंजी हिननि सूरनि मां जान छॾायूं था। ख़ुदा खे मञो, मूंखे छॾो, जेकॾहिं न मां मरी पियुसि पोइ तव्हांखे पिटूं पवंदियूं। अरे तुंहिंजूं इहे पिटूं ऐं पारा त असांखे कोन लॻंदा, सॼो ॾींहुं वेही पिटे। पर ॿुध, असां राति अहिड़ी कंदासीं जो सुबुह सां तोखे ख़बर पवंदी। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, सोडल हिन वक़्तु गुलपरी खे छॾाइण जे चकर में हूंदो। जेकॾहिं इहा ग़लती करे थो न त वॾो नुक़सानु खाईंदो। तूं छा थी सम्झे हनीफ़ा, त तुंहिंजे ऐं मुंहिंजे रोकण सां सोडल मुड़ी वेंदो? मुराद वारनि जी मस मस कावड़ घटि थी आहे। जे गुलपरीअ जे चकर में सोडल का ग़लती कई त पोइ हिन चकर मुराद वारा सोडल खे कॾहिं बि बख़्श न कंदा। इहा ई ॻाल्हि त सोडल खे सम्झाइणी आहे त हाणे मुराद वारनि जे कंहिं बि मसइले में टंग न अड़ाए। राति सभु वेही सोडल खे सम्झायूं था त हिन फॾनि खां परे रहे। जेकॾहिं ॿाह न बि सोडल जे करे छोकिरी खे नुक़सानु पहुतो न, त मुराद वारा इहो ई चवंदा त असां हुननि जी छोकिरी खे माराइण जे चकर में आहियूं। हिन वक़्तु बि छोकिरी अज़ाब में आहे, कहिड़ो सुख जो साहु खणंदी हूंदी। उते छोकिरी मरी बि पए न त पोइ असांजे मथां मयार न ईंदी। इन करे असांखे कीअं बि करे सोडल खे मुराद वारे जे फॾनि खां असांखे परे रखिणो पवंदो। राति गॾिजी कोशिशि कंदासीं, ख़ुदा कंदो त इहा ॻाल्हि सोडल जे दिमाग़ में वेहिजी वेंदी। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।